आगा कि अवांखे गडा मां सिंध हाई कोर्ट के हुकुम ते बहरिया टाउन खिलाफ केस दाखिल किया वियो आहे। गडा थाणे ते दाखिल केस में मलिक रियाज़ के नामज़द न किया वियो आहे। अवां ताईं ही अहम ख़बर पहुचाई पिया त फरियादी अमीर अली गबोल जो चवणु आहे त मुंहिंजी गैर मौजूदगी में केस दाखिल किया वियो आहे। केस में कंहिं जा नाला शामिल किया विया आहिनि, खेसि का बि ॼाण न आहे। अपडेट कयूं पिया त सिंध हाई कोर्ट के हुकुम ते बहरिया टाउन खिलाफ केस दाखिल किया वियो आहे। गडा थाणे ते दाखिल केस में मलिक रियाज़ के नामज़द न किया वियो आहे, जॾहिं त फरियादी अमीर अली गबोल जो चवणु आहे त मुंहिंजी गैर मौजूदगी में केस दाखिल किया वियो। केस में कंहिं जा नाला शामिल किया विया आहिनि, खेसि का बि ख़बर न आहे। केस फरियादी जी ॾिनल बयान ते दाखिल किया वियो आहे। SHO गडा जो चवणु आहे त केस में मलिक रियाज़ जो नालो शामिल न आहे। आगाह कयूं पिया अवांखे हिन अहम ख़बर बाबति गडा मां सिंध हाई कोर्ट के हुकुम ते बहरिया टाउन खिलाफ केस दाखिल किया वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं गडा मां मंज़ूर सोलंकी खां। मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? मंज़ूर आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध हाई कोर्ट के हुकुम खां पोइ अमीर गबोल जेको आहे थाणे ते केस दाख़िल कराइण लाइ वियो हुयो, पोइ उन खां पोइ केस दाख़िल न थियो, जंहिंखां पोइ अॼु जेको आहे SHO गडाफ सिटी अमीर गुल जी गैर मौजूदगी में केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें MDA जा ऑफिसर ऐं अॻूणो SHO जेको आहे उनखे ऐं जेको आहे कुझु कामोरनि खे शामिल कयो वियो आहे। होॾां जेको असांजे अमीर गुल सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो चवणु आहे त इन मामले ते असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि इतलाह ॾिनो न आहे वियो ऐं असांजी गैर मौजूदगी में इहो केस दाख़िल कयो वियो आहे। होॾां SHO जेको आहे गडाफ सिटी अशरफ जान जो चवणु आहे त असां उन रिपोर्ट ते उन बयान ते केस दाख़िल कियो आहे, जेको सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते अमीर गुल ते रिपोर्ट जमा कराई, उन ते असां जेको आहे केस दाख़िल करे ऐं जेको आहे अॻिते कार्रवाई वधाई आहे। जी ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।